महिरबानी ॿी त वेही पर मुंहुं ॾेखारण खां बि वेही, तो दिलड़ी यार धुतारी पोइ यर कान कई का बारी। सिंध जो नाम्यारो इंसान, रूहानी पेशवा, सियासतदान, शाइर, राग जो पारखू मखदूम महमदज़मान तालिबुल मौला, संदुन जनम 4 अक्टूबर 1919 ते हाला में थियो। तालिबुल मौला जिन जूं अदबी, समाजी, सियासी, सक़ाफ़ती ऐं तालीमी हवाले सां तमामु घणियूं ख़िदमतूं आहिनि। संदसि लिखियल काफ़ियूं जिन जी सलीस ॿोली, धाड़े टे ऐं आम फहण हुअण करे तमामु घणियूं मक़बूल थियूं। पाण ग़ज़ल जा बि बहितरीनु शाइर थी गुज़रिया आहिनि। तालिबुल मौला वञी ऊंट खां अॻु में सिंध असेंबली जा मेंबर रहिया। उन खां सवाइ 2 भेरा क़ौमी असेंबली जा मेंबर चूंडिया। तालिबुल मौला जे किताबनि में इमाम ग़ज़ाली जा ख़त, इस्लामी तसौफ़, ख़ुदशनासी, बहार तालिब, रबायात तालिब, याद रफ़्तगान, मिस्रीअ जूं तड़ूं, कचकोल, काफ़ी, छपर में छड़ियूं, बयाज़ तालिबुल मौला ऐं ॿिया किताब शामिल आहिनि। मखदूम तालिबुल मौला 1961 खां सिंधी अदबी बोर्ड जा चेयरमैन रहिया। संदुनि अदबी ख़िदमतुनि जे एवज़ खेनि तमग़े पाकिस्तान जो एज़ाज़ मिलियो। तालिबुल मौला जिन राग जा वॾा ॼाणू हुआ, लोक अदब खे संवारण सींगारण में बि किरदारु अदा कयऊं। सिंध जो ही नाम्यारो इंसान 11 जनवरी 1993 ते वफ़ात करे वियो। लॻायमि नींहं जो नातो, इहो नातो निभाईंदसि, सिकंदे साल थिया थींदसि नेठि चरी, वई उमिरि गुज़री ख़ूब ख़ताऊं कंदे कंदे, तुंहिंजूं ॻाल्हियूं सजण पई ॻाईंदसि। वफारज़ा, इबरत न्यूज़, हैदराबाद।